जे हिन ॾेह में ॾुली वियल हिननि माण्हुनि तोड़े जो हाणे कंहिं ॾढ ते भाणण जी तमन्ना विसारे छॾी आहे, पर पोइ बि उमेदनि जी हिन धरतीअ मथे ॾात गुल फुटी पवण मां वेसाब न आहे पलियो। मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद विढ़े तलवारनि सां वारी उहा दुनिया आहे जंहिंमें सवाइ लफ़्ज़नि सूंहं सचाई ऐं सूर्याई जे सफ़र जे ॿियो कुझु बि न आहे रखियलु। पर पोइ बि शाइरनि चयो त मंताज रुञ में पिथूं थिया मुंहिंजा पेर, अवेर या सवेर पटियूं ॿधियूं शाइरी। ॾात जो ही जहान उन वक़्तु सितारनि जी रिमझिम हेठि जुड़ियल नज़र आयो जॾहिं नौजवान सहाफ़ी, कालम निगार ऐं सुहिणे शाइर ज़ुएब ज़रदारी सां नवाबशाह ज़िले जी वसंदी बुछेरीअ में हिकु शाम मल्हाईंदे सिंध जे ॾात धणियुनि ज़ुएब ज़रदारी जी ॾात ॾांहुं ॾिसी चयो त अञा रुञ मारण अचे थी, मतां सम्झी मोर सारा। मासूम अदाउनि जो ही शहर बुछेरी जिते जे माण्हुनि सदाईं ॾात धणनि खे जीअ में चाहियूं ॾिनियूं। माण्हुनि जी हिन मेड़ में एतमाद, पंहिंजाइप ऐं भाइपीअ जो ही सबूत असांजे अॻियां अॼु बि इहा ई ॻाल्हि रखे थो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो। मोहबती त मिड़ी आया आहिनि, ॻोठ बि ॿधिजी विया आहिनि, पर पोइ बि सवाल इहो आहे त ज़ुएब ज़रदारी ईअं छो थो चए त अॼु ख़ूबसूरत ख़ता था कयूं, सावणी रुत में जुदा था थियूं, हुसन जी हरदम इबादत कई आहे, अॼु बरकातूं कज़ा था कयूं। ख़ूबसूरत लफ़्ज़नि ऐं मन लुभाईंदड़ सिटनि जो सर्जनहार ज़ुएब ज़रदारी अॼु बि जॾहिं लफ़्ज़नि जी झिरमिर में किरमिचूं पलटाए थो त चूड़ियुनि जी विथियुनि मां फुटी निकितड़ आवाज़ में सितारा आथतूं ॻोल्हीनि था। भरे नेणनि जा तूं के ॾे प्याला, जाम जो ॾिस को खुमार कोन्हे को। ज़ुएब जॾहिं हिननि सिटनि जी तख़लीक़ कई हूंदी त शायदि खेसि बि इहा ॼाण न हुई त शाइरी जी सिफ़ में हू केॾो वॾो गहरो ख़्यालु रखे थो, छाकाणि त हू सियाणनि जे हिन देश जो सादो ॻोठाणो आहे जंहिंखे शायदि शहरी पाबुनि वांगुरु कारोबार करणु नथो अचे ऐं सौदे में लुटिजी विहे थो। सपना बि रुसी विया जो रुठल राति जी निंड मूंखे ॾिनो इनाम, इहो हुनजी दोस्ती। ज़ुएब ज़रदारी सां रचायल रिहाण में वॾे वज़ीर जे सलाहकार गुल मोहम्मद जखराणी, सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल यूसुफ सिंधी, डॉक्टर मुश्ताक फुल, इसहाक मंगरे, जब्बार मल्हा, वसीम सुमरे, अॻूणे MP इनायत अली रिंद, हाजी रियाज़ हुसैन ज़रदारी, ऐवान सदर नवाब शाह जे तर्जुमान मीर शेरबाज़ मरी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मुक़र्रीन ख़िताब कंदे चयो त ज़ुएब ज़रदारी अदब ऐं सहाफ़त में मुख़्तसर अरसे दौरान पाण मञायो आहे। तक़रीब खे सीनियर सहाफ़ी ऐं अदीब इसहाक मंगरे ख़िताब कयो। ज़ुहेब सहाफ़ी बि आहे, ज़ुहेब मीडिया में तमामु वॾो अहम रोल अदा करे पियो, त हू नौजवान आहे ऐं हुन जे नौजवानीअ मां, हुन जे महिनत मां, हुन जी सचाईअ मां असां तमामु घणी उमेद रखूं था त हू यकीनन हिन सिंध वासियुनि खे हुन जी महिनत मां हिकिड़ो वॾो फ़ाइदो मिलंदो। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत जे जनरल सेक्रेटरी यूसुफ सिंधी पंहिंजा वीचार हीअं वंडिया। सिंधी अदीब सदाईं जमहूरियत पसंदि रहियो आहे। जमहूरियत जी बहाली, जमहूरी आज़ादी न इज़हार जी आज़ादी ऐं इन क़िस्म जूं बि जेके बि आज़ादियूं आहिनि, जेके इंसानी आज़ादियूं आहिनि, इंसानी हक़ उन लाइ पाण पतोड़ो आहे। साहिब शाम ज़ुएब ज़रदारी पंहिंजा वीचार वंडींदे चयो त उनजी शाइरी संस प्यार जो पहिरियों पोरियो आहे जेको हू जारी रखंदो। मुंहिंजो तव्हां सां तारुफ़ थोरो जीअं थींदो रहियो त शाइर, कालम निगार ऐं सहाफ़ी जी हैसियत सां इहे टे मुख़्तलिफ़ पासा आहिनि मुंहिंजा, टे मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि मुंहिंजी ज़िंदगीअ जा। अवाम जेका आहे उहा वोट कंहिं जर्नलिस्ट खे कोन थी ॾे, अवाम वोट कंहिं सहाफ़ी रिपोर्टर खे कोन ॾींदो आहे, अवाम वोट उन्हनि नुमाइंदनि खे ॾींदो आहे, उन्हनि वॾेरनि खे कहिड़े बि हिसाब सां, पोइ सियासी लेवल सां या कंहिं ज़ाती भाइपी में, पर वोट हुन कॾहिं जर्नलिस्ट खे कोन ॾींदो आहे। पर जॾहिं हुनखे लठ लॻंदी आहे, जॾहिं हुन ते ज़ुल्म थींदो आहे, जॾहिं हुन ते को तकलीफ़ ईंदी आहे त हू हुन वॾेरे खां भॼण खां अॻु में मीडिया ॾे थो भॼे, छो त हू सम्झे थो त इते ई हुनखे इंसाफ़ मिलंदो। मुंहिंजी तबियत सिधी सादी, मुंहिंजी तबियत सिधी सादी, न जंहिंमें का पिरोली आहे, अमुन ईमान आ मुंहिंजो, मोहबत मुंहिंजी ॿोली आहे, न की नफ़रत, न की कीनो, न की ता बुग़्ज़ मां ॼाणूं, असांजी दिलि अथई उजरी, असांजी साफ़ झोली आहे।
तकरीब खे मोहम्मद याकूब ज़रदारी, रशीद सरमद लुंट, रज़ा ॾाहिरी, अनवर ज़रदारी, राज शाहानी, मीर बेताब ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो ऐं पोइ राणे सुर में समेटिजी वियल पिरे विला जे माक फुड़नि में संगत मोकिलायो त धरती मथे सुहाए जो रंग निखरी पियो। सदा गर्दशुं जे असर में रहा